तुझे बिना कुछ भी त नाहिया, हाँ मां तुझे बिना कुछ भी त नाहिया। तूं जे गॾु गॾु हुजी, तूं जे गॾु गॾु हुजी पोइ मां आहियां, हाँ मां तुझे बिना कुछ भी त नाहिया। अस्सलाम वालेकुम जनाब, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। आई होप मतिलबु आउं उमेद थो कयां त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां, ऐं स्पेशली जनाब पंहिंजे घर वारनि सां। जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यार, मुंहिंजी मोहबत हमेशह अव्हां सां गॾु हूंदी आहे। राति जा ही 2 कलाक, ऐं कोशिशि हूंदी आहे त हिननि 2 कलाकनि में अव्हां सां मोहबत भरी कचहरी कजे, प्यार भरी कचहरी कजे, ख़ुशियुनि भरी कचहरी कजे। छा कजे, छा कजे, छा कजे, बसि इहो ई चवंदो आहियां त मोहबतूं विरायो, प्यार विरायो, ॿियो कुझु न कयो। ज़िंदगीअ में हमेशह ख़ुशि रहंदो ऐं आसानु रहंदो। छो त ज़िंदगी में जेके मुश्किलातूं ईंदियूं आहिनि असांजे में, उहे इन जे करे ईंदियूं आहिनि त असां जूं पंहिंजूं ग़लतियूं हूंदियूं आहिनि। असां ॿियनि जी, पंहिंजी ज़िंदगीअ खां वधीक ॿियनि जी ज़िंदगियुनि में घणो झांकींदा आहियूं। हू छा पियो करे, हुनखे छा थियो आहे, हुनजे घर जी मच्छी छो ठही आहे, हुन जहिड़ा कपिड़ा छो वरिता आहिनि, अच्छा तो हीअं कयो, तो हूअं कयो। त ॿियनि जी ज़िंदगीअ खां परे हलिया वञो, पंहिंजे लाइ सोचो, पंहिंजी ज़िंदगीअ जे बाबति सोचो। ॾिसो त कहिड़ी ज़िंदगी मज़े जी थी गुज़रे तव्हांजी। सो 021-351-2296 टेलीफोन नंबर आहे। हिन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिलु थींदो। मैसेज अव्हां कंदो, राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि करे सघो था। सो प्रोग्राम जो आगाज़ हमेशह वांगुरु कंहिं न कंहिं सुठे सुठे सूफ़ी कलाम सां थींदो आहे। अॼु बि ख़ूबसूरत आवाज़ु, ख़ूबसूरत अंदाज़, प्यारो आवाज़ु आबदा परवीन जो, ऐं आई होप त तव्हांखे इहो गीत बि, ट्रैक बि सुठो लॻो। छो सूफ़ी कलाम ज़रूरु ॿुधंदा कयो, छो त सूफ़ीअज़म खे सम्झणु ॾाढो ॾुखियो आहे, पर जेको माण्हू सूफ़ीअज़म खे सम्झी वियो, सूफ़ियत खे सम्झी वियो, उहो दुनिया खे सम्झी वियो, हर माण्हूअ खे सम्झी वियो। ख़ूबसूरत आवाज़ु, ख़ूबसूरत अंदाज़, इन खां पोइ तव्हांजूं लाइव कॉल्स, तव्हांजूं कचहरियूं। एंजॉय।
तुम सुना देना, मुझे कुछ तो फसाना याद है, कुछ तुम सुना देना। मेरा खामोश रह कर भी उन्हें सब कुछ सुना देना। मैं मुजरिम हूँ, मुझे इकरार है जुर्मे मोहब्बत का। मैं मुजरिम हूँ, मुझे इकरार है जुर्मे मोहब्बत का। मगर पहले खता पर गौर कर लो, फिर सजा देना। मगर पहले खता पर गौर कर लो, फिर सजा देना। मेरा खामोश रह कर भी उन्हें सब कुछ सुना देना। सिर लगे सोहणे सजण सा, सिर लगे सोहणे सजण सा, सिर लगे। दिल जे दिल बर मन जे मन सा, सिर लगे। दिल जे दिल बर मन जे मन सा, सिर लगे। सिर लगे सोहणे सजण सा, सिर लगे। आए हाय हाय, छा कजे जनाब। सो मां इहो ई चवंदो आहियां त भई कुझु न कयो, पंहिंजो पाण खे टाइम ॾियो ऐं तव्हां बसि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजो पाण खे टाइम ॾियो, पंहिंजो पाण सां दोस्ती कयो, ज़िंदगी ॾाढी मज़े में गुज़रंदी तव्हांजी। सो 02135122964 टेलीफोन नंबर आहे। ऐं अॼु ओपनर ॾिसूं था त केरु आहे शो जो। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। किंज़ा पई ॻाल्हायां? किंज़ा, भलीकार। कीअं आहियो? ख़ुशि आहियो? चाक आहियो? चङियूं आहियो? भलियूं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? ठीकु? मां बिल्कुलु ठीकु आहियां, अल्हम्दुलिल्लाह, सफ़ा सेट। आऊं त रोज़ अचां पियो, तव्हां वरी अचो था, गुम थी था वञो, वरी अचो था, वरी गुम थी था वञो। बिल्कुलु ईअं ई थी रहंदो। ईअं थी रहंदो आहे। छा कजे जनाब। सो ख़ैर भलीकार था चओ, तव्हांखे ख़ुशि आहियो, चाक चङियूं भलियूं। जी। कीअं पियो वक़्तु गुज़रे? अॼु गुस्से में पिया लॻो? न बिल्कुलु बि न। अॼु गुस्से में ईअं थोरो गुस्से में त असांजी लाइफ मतिलबु आहे ई न कॾहिं बि। अंदर में जॾहिं गुस्सो हूंदो आहे न, पोइ माण्हू हरू भरू बनाई ईअं हूंदो आहे, खिलंदो आहे हरू भरू। अॼु मूड ठीकु न आहे तव्हांजो? न ठीकु आहे, बिल्कुलु बि ठीकु आहे। पक्का? पोइ खिली ॾेखारियो थोरो। चलो गुड। पहिरीं त मरियम तव्हांखे कॉल कई हुई इलाही टाइम खां न? हा, मरियम ॻाल्हाई कोन थी। पोइ वरी तव्हांखे हुन चयो न गानो ॿुधायो, त पोइ तव्हां गानो ॿुधाइणु शुरू कयो, त पोइ मूंखे इशारो कयईं त ममा तव्हां ॻाल्हायो। अच्छा, चलो गुड आहे। मरियम जी छा एज है? हेलो। कह रही है राजा जो आपने टोपी पहनी है वो जच रही है मेरे ऊपर। क्या थी जवे? वो आपके ऊपर जच रही है। जच रही है। तो बेटा मैं इस टोपी, माशाल्लाह ये सिंधी टोपी है और हमारा इलाका है घोटकी वाली साइड, उस साइड की ये टोपी है। आज मैंने कोशिश की कि मैंने कहा ये वाली टोपी पहन लेते हैं, तो आप चलोगी मेरे साथ घूमने? मरियम
हेलो हाँ मरियम चए थी तव्हां ॻाल्हायो अॼु मरियम जो चलो मरियम जेके आहे न खेल रहा हूँ हाँ मरियम खेल रहे तो चलो सुठी ॻाल्हि आहे मरियम माना शो नथी ॾिसे अॼु जी तव्हां ॿुधायो मां ठीकु कुझु आहियां ॿुधायो अल्हम्दुलिल्लाह तव्हांजो त गानो ॿुधो माशाल्लाह तव्हांजी आवाज़ किथे मुंहिंजो गलो ख़राबु लॻो पियो आहे आवाज़ त आवाज़ सां फनकार सिंगर अॼु मूंखे कंहिं चयो तव्हां सुठा सिंगर आहियो मुंहिंजो मां सिंगर न आहियां होस्ट आहियां ईअं थोरी कोशिशि कंदो आहियां गानो ॻाइण जी हा अच्छा इहो मिड़ई जॾहिं माण्हू खे धक घणा लॻंदा आहिनि न चोटूं घणी लॻंदियूं पोइ दिलि खां हरूभरू पियो माण्हू गाना ॻाईंदो आहे अच्छा घणी चोट लॻी चोटूं ज़माने में आहिनि ई चोटूं दुख धक धक दर धक न खाईंदो त कीअं सिधो थींदो माण्हू इहो त आहे ईअं ई आहे न सही आहे मां जॾहिं असांजो बचपन हूंदो हुयो त उन वक़्तु असां ॾिसंदासीं असांजा जेके वॾड़ा आहिनि उहे सभु हिकिड़े ई उन वेड़े में रहंदा हुया चाचा असांजा असांजूं फुफियूं ओवरऑल पर अॼु तव्हां ॾिसो जेकॾहिं टे भाइर आहिनि त उन्हनि जा घर बि टिनी अलॻि अलॻि आहिनि ऐं उन्हनि टिनी भाइरनि जा जेके ॿार आहिनि उन्हनि जा बि घर अलॻि अलॻि आहिनि ईअं ई आहे खपाए छॾियो असां पंहिंजो पाण खे खपाए बसि उहो छा चवंदा आहिनि त ही वक़्तु अहिड़ो आहे वक़्तु बसि वक़्त खे जेको सम्झी वियो उहो दुनिया खे सम्झी वियो जनाब सो ख़ैर जी तव्हां ॿुधायो कीअं पई हले तव्हांजी जॉब अल्हम्दुलिल्लाह उनमें ऐं कॉल मिलाई बट तव्हां सां ॻाल्हि कोन थी सघी वरी पोइ नेक्स्ट डे जेको आहे सो मुंहिंजी फ्लाइट हुई ऐं फ्लाइट ते हली वियमि न मूंखे इंतज़ारु हुयो तव्हांजी कॉल जो 4:30 बजे आउं सुबुह सां आहियो मां चयो फ्लाइट तां बि तव्हांखे कॉल कंदमि पर टाइम न मिलियो चलो ख़ैर का ॻाल्हि कान्हे का चवंदा आहिनि न देरि आया दुरुस्त आया सो इन करे वरी अॼु वरी मुंहिंजी नंढड़ी जेकी आहे उनखे यादि आयो त थैंक यू वेरी मच ये तव्हांजी नंढड़ीअ जी मोहबत आहे अर्ली सुम्हंदी आहे स्कूल वञिणो हूंदो अथसि सुबुह सां त 6 बजे सुम्ही पवंदी आहे ऐं मां बि हिन सां गॾु न न सुठी ॻाल्हि आहे सुठी असल में ख़बर छा आहे मूंखे सम्झ में न ईंदी आहे त मूंसां अलाए छो ॿार प्यारु कंदा आहिनि मां जंहिं अपार्टमेंट में रहंदो आहियां उते बि जॾहिं मां वेंदो आहियां 11:15 बजे को कहिड़ी गेम पियो खेॾंदो आहे को कहिड़ी गेम पोइ मां गाॾी पिया ईंदो आहियां त सभु ॿार मूं ॾे अची वेंदा आहिनि अंकल आए अंकल आए पोइ मां चवंदो आहियां अंकल में नहीं हूं भाई बोलो मुझे तो अच्छा लगेगा सही सो थैंक यू वेरी मच किंजा कुझु ॿुधायो सभिनि जो भाउ थी वेंदव तव्हां नंढनि ॿारनि जो हा हा नंढनि ॿारनि जो ईअं थोरो ईअं हा चलो कुझु ॿुधायो भला पंहिंजे आवाज़ में आया आहियो त मुंहिंजी त एतिरी आवाज़ सुठी बि कोन्हे अॼु भले माण्हुनि खे ख़बर पए त तव्हांजी केतिरी वॾी कॉल लॻी आहे अच्छा वॾी त थी वई आहे हा वॾी थी आहे ॿुधायो कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ में ॿुधाए थी थोरो तूं मुंहिंजो सनम आई मां तुंहिंजो सनम आहियां तूं मुंहिंजो जनम आई मां तुंहिंजो जनम आहियां तूं मुंहिंजो सनम आई मां तुंहिंजो वाह वाह मरियम बीठी आहे उहो गुस्सो थी करे अच्छा हो अच वाइदो कयूं कोसर भिट शाह जी नगरीअ ते तूं मुंहिंजो भरम आहीं मां तुंहिंजो भरम आहियां वाह साईं वाह ज़बरदस्त ज़बरदस्त गीत इहे एवरग्रीन गाना हुया इहे एवरग्रीन सदाबहार आहिनि अॼु बि ॿुधंदा आहियूं त मज़ो ईंदो आहे जी बिल्कुलु चलो चलो थैंक यू वेरी मच किंजा ऐं ईंदा रहंदा कयो ऐं असांखे तसली थींदी आहे त कोई आहे जेको असांखे ॾिसंदो बि आहे ऐं ॿुधंदो बि आहे ऐं असांखे लाइक बि कंदो आहे चलो ख़ुशि नंढड़ी खे खोड़ सारो प्यार मरियम खे खोड़ सारो प्यार ऐं मरियम जे अबू खे बि खोड़ सारो प्यार पंहिंजो खोड़ सारो ख्यालु रखिजो थैंक यू अलाह हाफ़िज़ अलाह हाफ़िज़ किंजा असांजी हाणे रिसेंटली कॉलर थी आहे नंढड़ी मरियम हुनजी अम्मी सुठो लॻंदो आहे पर कॾहिं कॾहिं मां चवंदो आहियां न त जेके असां जहिड़ा माण्हू हूंदा आहिनि न उहे असां उन्हनि सां ॻाल्हाईंदा आहियूं त असांखे बि तजुर्बा उन्हनि जा जेके आहिनि उहे जॾहिं शेयर कंदा आहिनि त असांखे सुठो लॻंदो आहे सो इहे ई माण्हू आहिनि इहे ई दोस्त आहिनि इहे ई प्यार आहिनि ऐं इहे ई माण्हू आहिनि जिन खां असां घणो कुझु सिखंदासीं ऐं मां चवंदो आहियां त ॿुधंदा कयो भई जेको जंहिं माण्हू में ॿुधण जी शक्ति आहे न उहो बि ॾाढो मज़बूत ऐं स्ट्रॉन्ग माण्हू आहे सो लिसनिंग इज़ बिग पावर इन द लाइफ सो कोशिशि कयो त पंहिंजी लाइफ में पंहिंजी ज़िंदगी में ॿुधण जी शक्ति रखो ॿुधंदा घटि आहियूं असां
पंहिंजी ॿुधाईंदा घणी आहियूं. सो 0213512296 वठूं था कॉल. अस्सलाम वालेकुम. हेलो हेलो. जी अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. केरा? जी तव्हां सुञाणे था हूंदो. मां कीअं सुञाणा तव्हांखे? तव्हांजो फोटो थोड़े पियो अचे. चलो भैया एटीट्यूड चई छॾियो. एटीट्यूड तव्हां में अची विया मुंहुं में. ओ एटीट्यूड मिस एटीट्यूड. कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? जी मां ठीकु आहियां. तव्हां ठीकु आहियो? मां ठीकु आहियां. तव्हांजो नालो छा आहे? समीना जुणेजो. त एॾो तकड़ में छो पई ॻाल्हाईं? के पिस्टल विस्टल रखियो अथई मथां छा? हा न ओ अम्मा चवंदी आहे कॾहिं कॾहिं वक़्तु तकड़ में मानी पियो खईं पुलिस पोयां पई रही आहे. तो ईअं एॾो तकड़ में था ॻाल्हाए. किंज़ा जुणेजो नालो सॉरी नालो छा ॿुधायो तव्हां? समीना जुणेजो. समीना जुणेजो. मां किंज़ा सां ॻाल्हायां तॾहिं किंज़ा ई पियो चए हिनखे. ख़ैर समीना खे भली कार था चऊं. थैंक यू वेरी मच समीना. छा कंदी आहियो तव्हां? जी हाणे तव्हां न किंजा खे छॾियो मूंखे ॻाल्हायो. न ख़ैर तव्हां ॿुधायो तव्हां छा कंदा आहियो? जी छा कंदा आहियो तव्हां? मां पढ़ंदी आहियां. पहिरियों ॿुधाए छॾियोमि तव्हांखे. वरी ॿुधायो. वरी ॿुधाइण दो आहे छा? इंटर में पढ़ंदी आहियां. इंटर में पढ़ंदा आहियो. चलो सुठो कंदा आहियो. इंटर में शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो रेगुलर? शो ॾिसंदा आहियो रेगुलर? जी हा मां ॾिसंदी आहियां. पोइ छा माना छा ॻाल्हाइण जा पैसा लॻंदा आहिनि छा? न छो पोइ ॻाल्हाए न. ॻाल्हाए न. हा किथे ॻाल्हायां? आउं ॻाल्हाई कोन थी तूं. रुगो जी अरीबा ऐं हिबा खे सलाम ॾियो. अरीबा ऐं हिबा खे खोड़ सारा सलाम. तव्हांजे तरफ़ां को गानो वानो ॿुधायो पंहिंजे आवाज़ में. गानो नथी ॿुधायां बाक़ी शाइरी ॿुधायां. शाइरी ॿुधाए शाइरी ॿुधाए. ना ही वफ़ा यारनि में पोइ यार छो कजे. मोहबत वई मुल्क मां पोइ प्यार छो कजे. हा ना ही सचाई सुणनि में पोइ कंहिंजो बि इंतज़ार कजे. वाह वाह. इहो कहिड़े सब्जेक्ट में लिखियल आहे? इंटर जे में? हा न सब्जेक्ट में लिखल इहो सब पाण मणी ओके बुके ते लिखंदा. अच्छा हिकिड़ी बात ॻाल्हि ॿुधायां. तव्हां माशाल्लाह नौजवान आहियो त ही प्यार ही मोहबत ही किथां शुरू थी? कहिड़े सिलसिले खां शुरू थी? इहा पहिरियों अंग्रेज़नि स्टार्ट कई. अंग्रेज़नि किथां स्टार्ट कई? अलाह अंग्रेज़नि स्टार्ट कई मोहबत. इहा स्टार्ट थी असांजी ॾाढी था ॿुधायो. अलाह मुंहिंजी दिलि थी चए भई माना इहे भॼी वञा ईअं मुंहुं कयां मां काॾे. अंग्रेज़नि किथां मोहबत? उन्हनि खे कहिड़ी ख़बर वीचारनि खे मोहबत जी? मोहबत प्यार इहो इश्क जेको इहो अॼुकल्ह ॾिसो था गटरनि जे ढकणनि ते छोकिरा वेही फोन ते सॼी राति ॻाल्हाइनि था. इहो इन्हनि खे फिल्मूं ॾिठियूं शाहरुख खान जूं घणियूं. हलो केॾां वई आहे समीना? हलो टाटा बाबाए. अदी समीना जो आवाज़ कटिजे पियो या को प्रॉब्लम हुयो. सो मोहबत प्यार इश्क इहो भई उतां शुरू थियो. जॾहिं इहे असां 5 औरतें 5 कहानियां इहे डाइजेस्ट पढ़ियासीं. अलाए कहिड़ा कहिड़ा डाइजेस्ट. मां ॾाढा पढ़ंदो हुउमि डाइजेस्ट. मूंखे हाणे यादि नथा अचनि यार. अलाए छो मुंहिंजे दिमाग़ी चवंदा आहिनि न उहो मेमोरीज़ जेके आहिनि उहे मिस थी थियूं वञनि. ॾाढा आउं डाइजेस्ट पढ़ंदो हुउसि. उन मां ख़बर हुई हा ईअं बि थींदो आहे. इहो इश्क आहे इहो प्यार आहे इहो मोहबत आहे. वरी पोइ साईं शाहरुख खान जी फिल्मूं आहियूं. बसि मतिलबु हीअं कयो वेठो बसि. पोइ हर माण्हू हीअं. ऐं उनखां पोइ त वरी वधीक ॿेड़ी जेका सोशल मीडिया बोरी आहे. सो इहो प्यार मोहबत ऐं इश्क जेको आहे उहो सभ खां पहिरियां मां तव्हांखे ॿुधायां त इज़त जो नालो आहे. इज़त जंहिं माण्हू जी तव्हां कंदो उहो ई तव्हांखे प्यारु ॾींदो उहो ई तव्हांखे मोहबत ॾींदो. ऐं असां कॾहिं कॾहिं कोशिशि कंदा आहियूं त जंहिंसां प्यारु कंदा आहियूं कंहिंसां मोहबत कंदा आहियूं त उनखे असां पंहिंजी मिल्कियत सम्झंदा आहियूं. सो मिल्कियत असांखे न सम्झणु खपे. असांखे हमेशह अॻे माण्हूअ जो रासपो अॻे माण्हूअ जी रिस्पेक्ट करणु खपे इज़त करणु खपे. सो ख़ैर मोहबतूं विरहायूं पिया प्यार विरहायूं पिया ख़ुशियूं विरहायूं पिया. प्रोग्राम जो आगाज़ थी चुको आहे ऐं हाणे पाण गानी तरफ़ कॉल. अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम या अली मदद. साईं मौला अली मदद. ख़ुशि आहियो? चाक चङा भला रहमान? अब्दुरहमान चावड़ो बोगोट बल्कि सां ॻाल्हायो. ॿुधायो न रहमान जो चवां पियो अब्दुरहमान. माशाअल्लाह यार इहो अदी जेको घणे यार ॻाल्हि कई ॾाढी सुठी ॻाल्हि की. कहिड़ी अदी आहे? अदी समीना जे हाणे ॻाल्हाए पई. कहिड़ी सुठी ॻाल्हि कई ॿुधा? बस यार या ॻाल्हि ॾाढी बहितरीन. कहिड़ी सुठी ॻाल्हि कहिड़ी सुठी ॻाल्हि कई ॿुधा त सही. त का ॻाल्हि कई कोन? कई न या बेवफाई वारी ॻाल्हि कई. कहिड़ी बेवफाई कहिड़ी इश्कारी ॻाल्हि. पोइ आख़िर चयो छा? डॉक्टरनि छा चयो तोखे? आख़िर में छा चयो? स्टार्टिंग शुरू थी नहीं है लेकिन ॻाल्हि कई बिल्कुल यार तूं ॿुधा पंहिंजी आख़िर इन्ही जी ॻाल्हि कई करे ॿई बि ॻाल्हि कई असां. तो डॉक्टरनि छा चयो आख़िर में? जवाबु ॾिननि या छा चइनि इलाज आहे?
ना इलाज ना आहे न किथां तॾहिं त तूं इहे ॻाल्हाईंदो आहे ॿुधाईंदो ई न आहे कंहिं ॿिए जी बस यार छा कजे छा कजे बस हा ॿुधा हाणे मुंहुं कजे साईं मुंहुं तूं त मुंहुं कर जल्दी अला असां ते वरी बि शो कयूं था कंदासीं अला वॾो टाइम आयो त कंदासीं गानो ॿुधाए भला ॿुधाए किथां मुड़ंदे तूं ॿुधा हा पाणी पी पहिरियां तूं कर इम्तियाज़ बुले दी के बुला दी इंतजार मूसा तूं कर बल के सा सलाह कर तू कर सलाह के डॉक्टर भले डॉक्टर सां सलाह तो जवाब दे ओ अब्दुर्रहमान जवाब दे दादा लो आया तुझो अड़े ख़ालिद शाह को ओ चवंदा आहिनि न को मटको खान पालारी में चढ़ी तूं बस में मथां छत ते ईअं थधि में तूं ॻोठ वञी इहा दुआ थो कएं हा इहा दुआ थो कएं तोखे छा यादि किथे हलो जी ख़ूबसूरत गीत प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ आहे ऐं हीउ मुंहिंजो मोस्ट फेवरेट गीत आहे मूंखे ॾाढो वणंदो आहे मूंखे ॾाढो पसंदि आहे आई होप तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो ऐं हीअ हिन सेगमेंट वारनि जे लाइ जिन हिन में कॉल कई आहे उन्हनि सभिनी लाइ पोइ जंहिंखे सुठो लॻे उहो पाण थी खणी वठे घणे खां घणो ख़ूबसूरत ट्रैक प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ शमन मीरारी जो हो तो तल वञ तूं डामी मुंहिंजे महबूब जे दर ते एंजॉय दिस ट्रैक
तलवन तू नामी मुझे महबूब जगर दे तो तलवन तू नामी मुझे महबूब जगर दे कसाह कटे थी जुदाई ॾियण न ॾे थी जीस कसाह कटे थी जुदाई ॾियण न ॾे थी बशीर जे दिल पर खे तो तोखे कीअं निंड अचे थी बशीर जे दिल पर खे तो तोखे कीअं निंड अचे थी तोखे कीअं निंड अचे थी तो तल मिठवड़ा चतवड़ा वन तू डावी मुझे महबूब जगर दे तो तलवन तू डावी मुझे महबूब जगर दे रोना चाहे रोना पाए दिल कितना मजबूर है किसे पता है कौन बताए रब को क्या मंजूर है रोना चाहे रोना पाए हो भोला था नादान भी था कुछ ना मैं जान सका धागा रस्मों का क्या है मैं ना पहचान सका किसे पता है कौन बताए रब को क्या मंजूर है रोना चाहे रोना पाए भलीकार आहे सभिनी सॼणनि खे हिकु दफ़ो ॿीहर ऐं मूंखे वणंदो आहे इहो गानो इन करे मां तव्हांखे ॿुधायो गुनगुनाए सो मोहबतूं प्यार ख़ुशियूं विरहायूं ऐं मां हिकिड़ी ॿी अॼु तव्हांखे ज़रूरु इहो ॿुधाईंदुमि त तव्हां जॾहिं बि कामयाबी जी तरफ़ वधंदा आहियो त तव्हांजे आस पास काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके तव्हांखे टोकींदा आहिनि जेके तव्हांखे ग़लति ॻाल्हाईंदा आहिनि जेके तव्हांखे घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि तव्हांखे मतिलबु हरू भरू जूं सलाहूं ॾींदा आहिनि हरू भरू जा मशवरा ॾींदा आहिनि हरू भरू तव्हांजी ॻाल्हि कंहिं ॿिए हंधि कंदा आहिनि त महिरबानी करे उन्हनि ॾांहुं ध्यानु न ॾींदा कयो काफ़ी माण्हू मूंखे सोशल मीडिया ते अॼु हाणे नथा कनि पर काफ़ी पहिरियां काफ़ी माण्हू अजीब क़िस्म जा कमेंट्स कंदा हुया पोइ मूंखे माण्हू चवंदा तव्हां हिननि खे जवाबु छो नथा ॾियो मां जवाबु छो ॾियां उन्हनि खे ऐं हिकिड़ी पब्लिक जी प्रॉपर्टी आहियां मां पंहिंजे प्यारनि सां प्यारु कंदो आहियां काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके मूंसां प्यारु कंदा आहिनि हज़ारे करोड़े लखे माण्हू आहिनि जेके मूंखे मोहबत ॾींदा आहिनि जेकॾहिं उन्हनि मां कुझु 100 माण्हू या 500 माण्हू जेकॾहिं मूंखां नफ़रत था कनि मूंखे लाइक नथा कनि त या उन्हनि जो पंहिंजो तरफ़ा उन्हनि जी पंहिंजी मर्ज़ी आहे मां कंहिंखे जवाबु छो ॾियां कॾहिं कंहिंखे जवाबु न ॾींदा कयो जॾहिं तव्हां जवाबु ॾींदो त तव्हां पंहिंजो पाण खे उन्हनि माण्हुनि जी नज़रुनि में कराए छॾींदो ऐं उन्हनि माण्हुनि खे तव्हां वरी मौक़ो ॾींदो त हू तव्हांखे उनखां वधीक कुझु चई सघनि वठूं था कॉल जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू या हबीबी हया हया केरु आदा अली जान शरीफ फ्रॉम शिकारपुर अच्छा या हबीबी हया हया छा हो मतलब दोस्त खे सलाम ॾियणो आहे अच्छा इहो मूंखे ॿुधायो तव्हां सऊदी अरब में रहिया आहियो न आउं हिते रहियो आहियां पाकिस्तान में सलाम त ईअं ई हूंदो आहे न अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू बिल्कुलु बिल्कुलु या हबीबी हया हया इहो छा हो इहो मूंखे सम्झ में न आयो हया मतलब मिठा दोस्त प्यारा दोस्त अच्छा मिठा दोस्त प्यारा दोस्त छा हाल आहे तव्हांजो नालो छा आहे तव्हांजो अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक सर अली जान शर साहब फ्रॉम शिकारपुर कहिड़ा हाल आहिनि सुणा ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह सर तव्हां ॿुधायो साहब मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं आहियां छा कंदा आहियो तव्हां मौला सलाम रखियो सर आऊं कराची में एज ऑपरेटर ब्लिस्टर मशीन ते मेडिसिन में अच्छा अच्छा हाँ हिन वक़्तु लीव ते आहियां गुड
चलो गुड आहे तव्हांखे भली कार था कयूं शो मुंहिंजो ॾिसंदा आहियो रेगुलर या ॻोठ वञी पोइ नज़र पई आहे न गोट उते टाइम ख़बर पवंदा कराची में रहिया हा 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 इहा कराची में ॾाढा बिज़ी हूंदा बिल्कुलु बिल्कुलु ऐं हर माण्हूअ खे बिज़ी रहणु खपे ख़ुशि आहे सभु ख़ैर महिरबानी पोइ ॿार रोइनि पिया था घर में छा जॾहिं ॻोठ वेंदा हो त भाभी साहुरे हली वेंदी आहे तव्हांखे ॿारनि जे हवाले करे वेंदी आहे न हिते ॾाढो ॾाढो अच्छा अच्छा ईअं हूंदो आहे न ॿार माना अची पोइ ईअं बेड जे मथां अची माना ईअं रांबूटा को कुझु ईअं माई खे सुकून मिली वेंदो आहे माई चवंदी आहे चङो थियो मुआ हाणे तूं आयो ई 2 ॾींहं बर्दाश्त कर ईअं ई आहे न बिल्कुलु गुड चलो चलो गुड ख़ुशि हुजो कुझु ॿुधायो भला पंहिंजे आवाज़ में अंदाज़ में पंहिंजी आवाज़ में जी जी कहिड़ो ॿुधायां निगढ़ आज बस थोड़ो टुटको ॿुधा लख लगा तबी लाईंदुसि इन सोने के जरूर मनाईंदुसि अगला कौन हो जानी हो धागा फीना कराए या त काशे पढ़ाए पंहिंजे वटे में मालाईंदम कीअं आयो हा हिन सुणे इहो गानो मूं कयो मॉडलिंग में बिल्कुलु मां ॾिठो हा मूंखे यादि आहे इहो गानो ॾाढो पुराणो गानो आहे ॾाढो ज़बरदस्त हा हिन में असां नंढा मशहूर थी वई न हा इन सॉन्ग खां पोइ त मशहूर थी न हा इहो गानो मुंहिंजी मॉडलिंग में आहे सही थैंक यू जानी महिरबानी भाउ महिरबानी ठीकु आहे महिरबानी बस सभु सेट आहे फर्स्ट क्लास थैंक यू वेरी मच अस्सलाम वालेकुम अदो असां सां गॾु खोसो साहब फ्राम शिकारपुर ऐं शिकारपुर जो आचार ज़बरदस्त हूंदो आहे कमाल हूंदो आहे ऐं शिकारपुर जा माण्हू बि ॾाढा प्यारा आहिनि ऐं शिकारपुर जो फालूदो बि ॾाढो ज़बरदस्त आहे कमाल जो शिकारपुर जो फालूदो आहे ऐं शिकारपुर जी ॿी कहिड़ी ॻाल्हि पसंदि आहे ॿी बि ॾाढी हिकिड़ी शइ सुठी आहे खोड़ सारा शिकारपुर ॾाढो चवंदासीं त कहिड़ो चवंदासीं कंहिं दौर में ॾाढो ज़बरदस्त कारोबारी शहर रहियो आहे पंहिंजे हा कारोबारी शहर रहियो आहे ऐं ओवरऑल माना जेके आहिनि जीअं वॾियूं वॾियूं बाज़ारूं हिते लॻंदियूं आहिनि ईअं ई माना एशिया में हिकिड़ी वॾी बाज़ार लॻंदियूं शिकारपुर त छा कजे वठूं था कॉल अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम राजा भाई कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो ख़ैर आहे अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि आहियां ख़ैर आहे सभु सेट आहे तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो ख़ैर आहे अल्लाह जी महिरबानी दुआ लॻी पई तव्हां ख़ुशि आहियो मां ठीकु ज़ाहिद पियो ॻाल्हाए किशकोरी न अहमद किशकोरी टाली खां अहमद किशकोरी टाली खां कहिड़ा हाल आहिनि अहमद अल्लाह जी महिरबानी आहे ठीकु ठाक आहियो तव्हां ठीकु ठाक आहियो ऐं कीअं पियो लॻां ठीकु ठाक लॻां पियो न पियो लॻां न फर्स्ट क्लास पिया लॻो हा चलो गुड महिरबानी माशाअल्लाह ॾाढा सुठा आहियो महिरबानी अदा महिरबानी इहो तव्हांजी नज़रुनि जो कमाल आहे जानी न फर्स्ट क्लास पिया लॻो तव्हांजो प्रोग्राम बि असीं शौक़ सां ॾिसंदा आहियूं हा केतिरो शौक़ु आहे तव्हांखे ॾिसण जे लाइ ॾाढो शौक़ु आहे असांखे असांजी सॼी फैमिली तव्हांजो शो ॾिसे थी अचानक आऊं तव्हांजे घर जो दरवाज़ो खड़खड़ायां मानी में छा खाराईंदो जी सर अचानक अची मां तव्हांजो दरवाज़ो खड़कायां दर जो जी तव्हां मानी में छा खाराईंदो अचो न असांजे शहर में करे अचो टाली शहर में मानी में छा खाराईंदो मच्छी कराईंदो देसी मुर्गी कराईंदो वाह 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 सूप इहे सभु ॿी जेका स्वाग आहे हींअर स्वाग हले पियो वाह 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 उहो कराईंदुसि हा हा इहे जेके सुठियूं भाॼियूं तव्हांखे खाराईंदुसि चलो ॿुधायो को कुझु पंहिंजे आवाज़ में अंदाज़ में शहर ॿुधाए हा ॿुधाए शहर जानू ॿुधाए असीं तव्हांजे दुखनि में बरसातनि वारा ककर हुआसीं नकी अव्हांखे छॾे वञूं हा नकी दिलि जा पथर हुआसीं लिखी लिखी छा लिखां अगरि जे लिखां थो त लुड़क लिखण नथा ॾियनि अरे इहो शाइरी हुई लफ़्ज़ हुया कंहिंखे छा ख़त पियो लिखी छा हुयो इहो ही शाइरी आहे अलाए मुंहिंजो ख़त लिखियो हुई अलाए छा बचपन में कंहिंखे न ही शाइरी आहे असीं तव्हांजे दुखनि में बरसातनि वारा ककर हुआसीं नकी अव्हांखे छॾे वञूं हा नकी दिलि जा पथर हुआसीं लिखी लिखी छा लिखां अगरि जे लिखां थो त लुड़क लिखण नथा ॾियनि वाह वाह इहे त वाह जो मयारू आहिनि पिरीअ खे हा आओ आओ चलो ठीकु आहे थैंक यू ओके खुदा ओके साईं ओके अहमद किशकोरी फ्रॉम
टाली ऐं असांजो रेगुलर कॉलर आहे जनाब, असांजी हिन महफ़िल में शामिलु थींदो आहे, सुठो लॻंदो आहे। थैंक यू वेरी मच जनाब, अव्हांजो प्यार, अव्हांजूं मोहबतूं, अव्हांजूं ख़ुशियूं ऐं हिन ख़ुशियुनि जे अहसास में अव्हां सभिनी खे शामिलु पियो रखां। राति जो ई ख़ूबसूरत पहर आहे, हिन पहर में मां हमेशह पंहिंजी ज़िंदगीअ जा जेके तजुर्बा आहिनि उहे तव्हां सां मां शेयर कंदो आहियां ऐं ज़िंदगीअ में पंहिंजे अंदर मां बेईमानी कढे छॾियो, कूड़ कढे छॾियो। ऐं बेईमानी ईअं न आहे त बेईमानी तव्हां कंहिंखां सौदो था कयो, को बिज़नेस था कयो, तव्हां उहा बेईमानी था कयो, त न, कंहिं बि रिश्ते में बि बेईमानी थींदी आहे। जॾहिं असां कंहिंसां रिश्तो रखंदा आहियूं, कंहिंसां रिश्तो निभाईंदा आहियूं, त उन रिश्ते में बेईमानी न हुजणु खपे। जॾहिं तव्हां उन रिश्ते में बेईमानी कंदा आहियो त ऑलरेडी तव्हां सोचे वठो त तव्हां सां बेईमानी थी चुकी आहे। सो ही दस्तूर आहे भई इन दुनिया जो, ऐं चवंदा आहिनि जेको ॿिज पोखिबो उहो ई तव्हां लुड़ंदो। सो कोशिशि कंदा कयो त कुझु ॿिज सुठो पोखींदा कयो त जीअं तव्हां सुठो ई लुड़ी वठो, सुठो ई तव्हांखे अॻियां मिले। ऐं असां माण्हुनि मां ॾाढियूं एक्सपेक्टेशन रखंदा आहियूं त न यार ई माण्हू इन में, असां छो रखंदा आहियूं? असां जॾहिं असां माण्हुनि जे मयार ते पूरा न थींदासीं त असांजे मयार ते छो माण्हू पूरा थियनि, छाजे लाइ थियनि? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं निंड मां हाणे उथिया हो? न सवेर खां उथियाऊं, तबियत सही कान्हे, ज़ुकाम बुखार खंघ। चांडीअ खे नज़र लॻी वई फेसबुक ते लॻे थो? हा, अॼु मां ॾिठो तुंहिंजो गानो तो शेयर कयो, ॾाढो सुठो ॻायो यार। जी जी, हा वाह वाह। ॿियो छा हाल वाला? ख़ैर आहे, ख़ुशि आहे, चाक आहे, चङो भलो? ॾाढा कमेंट्स बि ॾाढा आया, मूं ॾिठा। हा कमेंट ॾाढा आया, ॾाढा कमेंट्स आया, ॾाढा वई तो ॾाढी कई। मानी चयो मां खाराईंदुमि हाणे भला, ख़ैर आहे? न न मानी तव्हांजी खाइणी आहे। सभु दोस्त कमेंट में चवनि पिया रात जा ई मानी खाइणी अथई। बसि पोइ उन ॾींहुं तूं ॾिसजां त शो ई रिपीट हूंदो, तूं ईंदे हिते कारी वारा कख हूंदई। ॿियो ख़ैर आहे? ख़ैर 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 ख़ैर, तूं ख़ुशि आहे? सकरण वासी सभु ख़ुशि आहिनि? न्याज़ ख़ुशि आहे? जेकी संगत आहे सॼी ख़ुशि आहे? सभु प्यार अल्लाह जा यार। सकरण वारा जेके दोस्त आहिनि ॾाढा सोशल आहिनि, मां ॾिठा आहिनि। उहे पंहिंजे इलाइक़नि जी, पंहिंजे शहरनि जी जेके बि जेका तर्जुमानी कंदा आहिनि, मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। जी जी, ॾाढी तर्जुमानी कंदा आहियो तव्हां पंहिंजे शहर जी, पंहिंजे ॻोठ जी। बसि सोशल जेको आहे सकण अॻिते आहे सोशल मीडिया में। सुठी ॻाल्हि आहे, कंहिंजे कमु अचो, इहा ई वधीक। तव्हां पंहिंजे ॻोठ जे, पंहिंजे शहरनि जे कमु ईंदो त तव्हांजी ज़िंदगी हिते माना तव्हां चवंदा कोन नंढड़े हूंदे त वॾो थी पुट मुंहिंजो पीउ जो नालो रोशन कजां, त इहो तव्हांजो नालो रोशन पियो थिए हिते। हा, जीअं हिकिड़े चयो वॾो थी जेको आहे बाबे जो नालो रोशन कजां। हा, वरी बल्ब हणी आयो मथे। हा हा, बल्ब ते नालो लिखी बल्ब ॿारे छॾी। अच्छा ॿुधाए, छा थो ॿुधाई अॼु? अॼु साईं पुराणी सदाबहार गज़ल आहे। वाह 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 वाह, ॿुधायो ॿुधायो। ये दुनिया रहे ना रहे मेरे हमदम, कहानी मोहब्बत की जिंदा रहेगी, कभी गीत बन के लबों पे सजेगी, कभी फूल बन के ये महका करेगी, ये दुनिया रहे ना रहे मेरे हमदम, समझता है सारा जहां ये हकीकत, मोहब्बत खुदा है मोहब्बत, मोहब्बत तो इतनी दे जाएंगे अजमत, ये दुनिया उसी को सजदा करेगी, ये दुनिया रहे ना रहे मेरे हमदम, कहानी मोहब्बत की जिंदा रहेगी, कभी गीत बन के लबों पे सजेगी, कभी फूल बन के ये महका करेगी, ये दुनिया रहे ना रहे मेरे हमदम। वाह सही वाह, कमाल करे छॾी मिठा, अॼु कमाल। अॼु राजा भाई खैर 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 खैर। तुंहिंजी आवाज़ में ख़बर अथई दर्द आहे, दर्द दर्द जीअं असांखे दर्द कोन्हे, असां पंहिंजी हमेशह फनी शइ छॾींदा आहियूं। साईं ख़ालिद खे ख़बर आहे वधीक, मुंहिंजे वाल ते विया हूंदव। हा, अॼु मां तुंहिंजो हिकिड़ो कमेंट्स पढ़ियो, उन जेको असांजी वीडियो मुंहिंजी रखी आहे उन ते,
त हुन में हिकिड़ो कमेंट्स मज़े जो लिखियलु हो जे आख़िर डॉक्टरनि छा चयो आहे तोखे आख़िर में चयनि छा डॉक्टर यार वाह जो कमाल हो कमाल थैंक यू वेरी मच यासीन खुश हो जो आबाद हो जो सदा सलामत हो जो महिरबानी सो अते जेको गानो गायो फेसबुक ते रखियो मूंखे टैग कई उन ते मां जॾहिं कमेंट्स पढ़िया त कमाल जा हुया मज़े जा हुया सो थैंक यू वेरी मच तव्हांजो इहो प्यार आहे मोहबत आहे सकरणवासी जेके हिन वक़्तु मूंखे ॾिसो पिया उन्हनि सभिनी जी महिरबानी आहे तव्हां पूरा सकरणवासी जेके बि आहियो तव्हां जॾहिं बि ईंदो तव्हांखे आउं मानी खाराईंदुमि भई मूंखे मूं ॾे जेको महिमान आहे मां मानी ज़रूरु खाराईंदो आहियां मुंहिंजे उताक मां या मुंहिंजे घर मां जेको आहे न इहे बग़ैर मानी जे केरु कोन ईंदो आहे सो डोंट वरी मिठा तव्हां जॾहिं अचो दिलि चए त हलिया अचिजो मोस्ट वेलकम अखियुनि ते सो 02135122964 टेलीफोन नंबर आहे इन नंबर खे तव्हां डायल कंदो प्रोग्राम में लाइव शामिल मैसेज अवां करे सघो था जनाब मुंहिंजे फेसबुक जे पेज ते जेको आहे राजा मेमन जो अॼुकल्ह मुंहिंजो घड़ियूं वक़्तु जेको आहे सो मुंहिंजो अॻिते पुठिते थींदो थो वञे छो हिकिड़ो मिंट बीह मां घड़ी खे ठीकु आहिनि 9:50 थी विया आहिनि अच्छा जी ख़ूबसूरत गीत आहे प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ आहे आई होप त तव्हांखे ज़रूरु इहो गीत पसंदि ईंदो ऐं ट्रैक खे इंजॉय कजो मूंसां गॾु रहिजो इश्क विच रब दिसदा ए रंग है इश्क इलाही दा मैनू इश्क लगा मेरे माही दा ए रंग है इश्क इलाही दा मैनू इश्क लगा मेरे माही जदों सोने माही दा दीदार हो गया हो जदों सोने माही दा दीदार हो गया सच्ची मुच्ची रब्बा मैनू प्यार हो गया बेशुमार हो गया सच्ची मुच्ची रब्बा मैनू प्यार हो गया बेशुमार हो गया हासे ने चोली विच पाए रब ने सारी दुनिया दे गम भुलाए रब ने हासे ने चोली विच पाए रब ने सारी दुनिया दे गम भुलाए रब्बा प्यार दिता उमरा भी दे लम्मिया अस्सी दर दर जाके जो दुआ मंगिया रब्बा प्यार दिता उमरा भी दे लम्मिया तेनू इको फर
इश्क ते इन्ना हो ऐसे इश्क ते इन्ना तबार हो गया सच्ची मुच्ची रब्बा मैनू प्यार हो गया प्यार हो गया बेशुमार हो गया भलीकार 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 अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइण सां महफ़िल में भलीकार ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो प्रोग्राम में शामिल थी चुकिया आहियो आबाद हुजो अवां जो प्यार अवां जूं मोहबतूं इहे क़ाइमु ऐं दाइमु रहनि ऐं काफ़ी माण्हू आहिनि जंहिंखे हमेशह दिलि चवंदी आहे त दुआऊं ॾिजनि ऐं दुआऊं उन्हनि माण्हुनि खे ॾिजनि जेके माण्हू तव्हांजी ज़िंदगी में तव्हां सां कंदा त ॾाढी हू आहिनि बुराई कंदा आहिनि तव्हां सां तव्हांजे लाइ छा चवनि बुरो सोचींदा आहिनि ऐं तव्हांजे लाइ किथे खॾ खोटींदा आहिनि पर उन खॾ खां पोइ उन बुरे खां कम खां पोइ तव्हांजे लाइ जेको अलाह साईं बहितर रखंदो आहे उहो तव्हांजे लाइ थींदो आहे सो कोशिशि कंदा कयो त उन्हनि माण्हुनि सां बि प्यारु ॾींदा कयो उन्हनि माण्हुनि खे बि दुआऊं ॾींदा कयो जेके माण्हू अव्हां जी ज़िंदगीअ में अचनि था ऐं थोरी थोरी तकलीफ़ूं हुजनि था तकलीफ़ूं न हुजनि त पोइ ख़ुशी जी कीअं पवंदी ख़बर ज़रूरु तकलीफ़ूं ॾुख इहे ज़रूरु ज़िंदगीअ जो हिसो आहिनि इन्हनि खे एक्सेप्ट कंदा कयो इन्हनि खां मुंहुं ॾेई फिरंदा न कयो वठूं था कॉल अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केरु आहे साईं मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद में साईं 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 चन्ना साहब ख़ुशि आहियो चाक चङा भला सब खैर दुआ आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हां ख़ुशि आहियो ना बिल्कुलु आउं ठीकु आहियां तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे बिल्कुलु साम्हूं वेठो आहियां स्क्रीन ते बिल्कुलु बिल्कुलु सही सिंधी टोपी सां बहितरीन था लॻो सुठा था लॻो महिरबानी साईं महिरबानी इहो तव्हांजो प्यारु तव्हांजी नज़रे करम छा कंदा आहियो प्रीतम भाउ हा प्रीतम त कोन आहियां प्रीतम आबाद में वेठो आहियां चन्ना आहियां चन्ना साहब नालो छा आहे तव्हांजो मोहम्मद उस्मान उस्मान साहब जी जी उस्मान साहब छा कंदा आहियो तव्हां हा इहो ई तव्हां प्लाट वठो 120 गज जो तव्हांखे बंगलो ठाहे ॾियूं हा यार पहिरियां बि त तव्हां आया हो न हा हा हाल वाल वरिते ई हैदराबाद कराची जो हा यार महांगाई आहे ॾाढा रेट भला हा न हेॾे अची कमाल हाणे ॻोठ में ठाहींदे त पोइ कीअं थींदो कमु हा यार हिते कोन्हे हेॾा मज़ा लॻा तॾहिं चवंदो न वटि प्लाट किथे बंगलो ठाहे प्लाट आहे मुंहिंजो हैदराबाद में उते ठाह बसि हा न डन थी वियो हा बसि ठीकु आहे सही आहे बसि डन थी वियो तोखे ठीकु ॾियां थो तूं ठाह इहो प्लाट न आहे मुंहिंजो घरु ठहियलु आहे डबल पोर्शन उनखे हाणे आउं सोचियां पियो ड्राराए उते आउं सुठो जेको आहे सो पंहिंजे हिसाब सां ठारायां बिल्कुलु बिल्कुलु ठही वेंदो बहितरीनु चलो गुड आहे थैंक यू वेरी मच मां शो में शामिल थिया कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में हा जानी हलो अदो उस्मान असां सां गॾु हुयो पर छा कजे अधे जी कॉल डिस्कनेक्ट थी अदो घर ठाहींदो आहे घर ठाहींदो न आहे घणा माण्हू तव्हांखे मिलंदा ज़िंदगीअ में जेके तव्हांजे आस पास हूंदा जेके घर ठाहींदा आहिनि घर ठाहिणु खपे ऐं घर ठाहिण सां तव्हांखे छा मिलंदो आहे सवाबु मिलंदो आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी मुख्तियार रुस्तमानी ख़ुशि आहियो चाक चङा भला महबूब साईं तव्हांजी दुआऊं आहिनि तव्हां ॿुधायो तव्हां ख़ुशि आहियो मां ख़ुशि आहियां अल्हम्दुलिल्लाह सभु सेठ तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं छा ॿियो ख़ैर आहे अल्हम्दुलिल्लाह अॼु वरी असांजी तबियत मज़े में घटि आहे हा पोइ डॉक्टरनि छा चयो डॉक्टर ॾे अञा कोन विया आहियूं तव्हां ताईं पहुता आहियूं ॾिसूं तव्हां छा था चओ असां छा चवंदासीं असां चवंदासीं बाबा बसि आराम कर ज़िंदगी खे इंजॉय कर दवा शवा खा मां त राति जो रोज़ु चवंदो आहियां भई दवा खाई पोइ शो में शामिल थींदा कयो हो न चवंदा मुंहिंजो दारो दवा तुंहिंजो दीदार अड़े हाय वाह वाह असांजो दारू दवा तव्हां वटि हाणे जॾहिं तव्हां वटि पहुचियो पेशेंट डॉक्टर वटि पहुचे साईं तव्हां ठीकु थी वेंदा इंशाल्लाह जल्दी इंशाल्लाह हाणे त बिल्कुलु तबियत बाग बहार थी वई आहे लॻे ॾुखियो थो पर इंशाल्लाह तव्हां जल्दी सही थी वेंदा दुआ आहे इंशाल्लाह असांजो मुख्तियार उस्मान तव्हां बि साईं पंहिंजी ज़िंदगी जा तफ़सील ॿुधाईंदा आहियो हो चवंदा आहिनि न ॿुध त हो चवंदा आहिनि दवा हाणे दवा में कुझु कोन रहियो हाणे दुआ ई करे सघिजे थी ॿियो कुझु नथो करे सघिजे बिल्कुलु तव्हां साईं पंहिंजे माना ज़िंदगी में जेके तजुर्बा आहिनि या ज़िंदगी जूं हक़ीक़तूं तव्हांजी उहे ॿुधाईंदा आहियो हा
ऐं ही बि हिकिड़ी हक़ीक़त ॿुधाईंदो मुख़्तियार उस्तमाणी ऐं ॿियो अब्दुरहमान चांवरो हा कॉलर थी रहिया आहिनि रहिया आहिनि गुज़ारे आहे छा अलाह हयाती ॾिए ॿिन्ही खे अॻिते हली तव्हां ॿुधाईंदव न त इहे असांजी ज़िंदगी जा अड़ी हुया इहे रहिया हुया कॉलर हुया अॼुकल्ह जॾहिं आऊं पंहिंजी मंझंदि जी मानी खाईंदो आहे उहा ई विसरी वेंदी आहे कॉलर किथां यादि रहंदो न साईं पोयां ज़िंदगी जा जेके तव्हां ॿुधाईंदा आहियो उहे ॻाल्हियूं यादि आहिनि त हे बि ज़रूरु यादि हूंदियूं हा ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे ॿियो ख़ैर को कलाम शलाम ॿुधाए दिलरुबा तोखे चवां हा जान पंहिंजी जिंद पंहिंजी दिलरुबा तोखे चवां पर उहे वई बेवफ़ा कीअं बेवफ़ा तोखे चवां वाह वाह थैंक यू वेरी मच सर थैंक यू वेरी मच अच्छा जनाब हैदराबाद ऐं हैदराबाद जी दिलि कासमाबाद ऐं कासमाबाद जी दिलि वरी राणी बाग हैदराबाद ऐं राणी बाग में वरी जेका जान आहे राणी बाग जी उहा आहे फनलैंड हैदराबाद जो जंहिंमें असांजो प्यारो असांजो दोस्त ऐं आउं पंहिंजे वॾे भाइरनि वांगुरु चवंदुसि इम्तियाज़ अब्बासी साहब असां सां गॾु आहे शो ॾिसे पियो तो इम्तियाज़ साहब कैसे हैं आप ठीक ठाक हैं आपको खुशामदीद कहते हैं दिल की गहराइयों से और आजकल क्या हालात हैं हैदराबाद के आपके फनलैंड के वैसे फनलैंड जनाब हैदराबाद का जो फनलैंड है जो सिंधीअ में असांजो चीकला जेके आहिनि झूला उहे काफ़ी माण्हू वेंदा आहिनि स्पेशली ॿार त छा नौजवान बि वेंदा आहिनि ऐं इंजॉय कंदा आहिनि ऐं हींअर त ॾाढो सुहिणो ठही वियो आहे मां ॿाहिरां हीअ रोड खां ॾिठमि त ॾाढो ख़ूबसूरत ठही वियो आहे ऐं जॾहिं असां हैदराबाद हूंदा हुआसीं त उन वक़्तु बि ॾाढो ज़बरदस्तु हूंदो हो छो त इम्तियाज़ अब्बासी साहिबु तमामु ज़बरदस्त फ़ौजी माण्हू आहे त उनखे संभालियो वेठो आहे सो इम्तियाज़ साहब कैसे हैं आप ठीक ठाक हैं आपको खुशामदीद कहते हैं दिल की गहराइयों से और बहुत सारा प्यार बहुत सारी मोहब्बतें आपके लिए यहाँ से स्क्रीन से सो मां चवंदो आहियां न पंहिंजी ज़िंदगीअ जा जेके तजुर्बा आहिनि उहे ज़रूरु शेयर कंदा कयो माण्हुनि सां मुंहिंजो बचपन ॾाढो ॾुखियो गुज़रियो आहे मां पढ़ाईअ में ॾाढो माना हूंदो हुउमि होशियारु न हूंदो हुयुमि कोशिशि कंदो हुउमि त बसि वञा स्कूल वञा कॉलेज वञा मतिलबु बसि टाइम वक़्तु क्रिकेट ॾाढी खेॾंदो हुउसि मां ऐं उन सां गॾु जेको आहे सो अबू मुंहिंजो डॉक्टर हूंदो हुयो उनजी जेका क्लिनिक हूंदी उन ते उन सां गॾु प्रैक्टिस कंदो हुउसि फुज़ूल वक़्तु कोन मतिलबु फुज़ूल वक़्तु माना इहो ई हूंदो त रांदि खेॾंदो हुउमि ॾाढी क्रिकेट ॾाढी खेॾंदो हुउसि मां सो कॉल था वठूं जी अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम राजा साईं छा हाल आहे ख़ुशि आहियो साईं सभु ख़ैरु अनवर भाउ तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो चाक आहियो चङा भला अल्हम्दुलिल्लाह दुआ आहे तव्हां ॿाहिरनि जूं दुआऊं आहिनि तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं था तमामु ज़बरदस्त मसाला शयूं चांहि पीतो तमामु ज़बरदस्त हा महिरबानी गारंटी आऊं पियो आहियां असल में अॼु गारंटी बिल्कुलु 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 अच्छा तव्हांजो जंहिं महिल सुबुह जो मैसेज ईंदो आहे उन महिल आउं सुतो पियो हूंदो आहियां पर अॼु पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड जो हा पर अॼु पाकिस्तान न्यूज़ीलैंड जो मैच पियो हलियो न सुबुह 5 बजे शुरू थियो छो न्यूज़ीलैंड में मैच हुयो त 5 बजे हिते असां शुरू थियो उन वक़्तु तव्हांजो मैसेज आयो इन करे मुंहिंजो यार अनवर भाई रोज़ कंदो आहे मैसेज मां त ॾिठो ई तव्हांजो कल्ह महिरबानी ख़ुशि हुजो आबाद हुजो दुआऊं कंदा आहियो सुबुह जो उथंदा आहियो निमाज़ पढ़ी असांखे दुआ कंदा आहियो मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए त चवंदा आहिनि न त मालिकीअ वारा माण्हू आहियूं असांजी मालिकी आहे बिल्कुलु बिल्कुलु तव्हांजी मालिकी आहे छो न असांजे दिलि में त आयो न यादि आयो तॾहिं त तव्हां मैसेज कंदा आहियूं न माना ॿियो न त माण्हू नथो करे सघे त दुआ त ॾेई सघे थो न माना मां हाणे माण्हुनि खे चई रहियो आहे लिधण कोन आहियां मां मुंहिंजी मालिकी आहे हा बिल्कुलु 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 लिधण कान आहियो बिल्कुलु छो न आहियो अलाह साईं तव्हांखे इज़त ॾिनी आहे तव्हांखे मान मर्तबो ॾिनो आहे इहे त रब जूं महिरबानियूं आहिनि रब जूं महिरबानी अलाह साईं जो करम आहे मुंहिंजे मथां थैंक यू वेरी मच तव्हां ॿुधायो छा हाल वाल आहे झांगारा जो बसि अलहमदिल्ला झांगारा सही आहिनि माशाअल्लाह झांगारा ख़ुशि लॻा पिया आहिनि झांगारा ख़ुशि लॻा पिया आहिनि ऐं झांगारा सां गॾु जेके बाज़ार आहिनि उहे बाज़ार बि ख़ुशि आहिनि वधीक ख़ुशि आहिनि बाज़ार वधीक ख़ुशि आहिनि जी जी हा बिल्कुलु माना झांगारा जा बाज़ार साहुरा आहिनि या बाज़ार जा झांगारा साहुरा आहिनि साईं इहे असल में हिननि जी जेका कहाणी आहे इहे चवंदा पाण में भाइर आहिनि अच्छा झांगारा ऐं बाज़ारा झांगारा ऐं बाज़ार कंहिं वक़्त में माना उहो माना उन्हनि जे नालनि सां ॻोठ आहे अच्छा इहो ॿुधायो त हिस्ट्री ॿुधायो तव्हां पंहिंजे ॻोठ जी साईं माना असांखे जेका ख़बर आहे त माना झांगारा ऐं बाज़ार झांगारा ऐं बाज़ार कंहिं माण्हुनि जो नालो हो ठीकु आहे पोइ इन में जेको आहे सो हिकिड़ो बाज़ार में रहियो उहो बाज़ार थी वियो जेको झांगारनि में रहियो उहो झांगार थी वियो अच्छा इहे झांगार ऐं बाज़ार अलॻि अलॻि शहर आहिनि जी साईं अलॻि अलॻि आहिनि तक़रीबन 3 किलोमीटरनि जो फ़ासिलो आहे अच्छा ॿई शहर हिक जेतिरा आहिनि न बाज़ारो थोरो नंढो आहे झांगारो वॾो आहे माना बाज़ारो नंढो भाउ हुयो झांगारो वॾो भाउ आहे जी जी बिल्कुलु जी जी बिल्कुुलु चलो वेरी गुड ज़बरदस्त कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ में अंदाज़ में अखि पिरियुनि जे अख में उहो कुठलनि जो आहे कमु लाहे वेज लतीफ़ चवे सुशीअ सूदो चम वाह वाह जे निकिरी वञे दम त बि अखि पिरियुनि जी अख में वाह वाह
कमाल महिरबानियूं आहिनि अवां जूं रब साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो असांजूं तव्हां सां दुआऊं गॾाई महिरबानियूं अनवर भाउ महिरबानियूं कुर्ब लख थोरा अनवर भाउ हुयो असां सां गॾु अनवर बलोच फ्रॉम झांगारा थैंक यू वेरी मच अवां शो में शामिल थिए जनाब अवां जो प्यार अवां जूं मोहबतूं अवां जूं ख़ुशियूं अवां जी ख़ुशियुनि जो अहसासु हिन प्रोग्राम में शामिल सो 02135122964 टेलीफोन नंबर आहे हिन नंबर खे तव्हां डायल कंदो प्रोग्राम में लाइव शामिल थींदो मैसेज अवां कंदो राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि करे सघो था सो मैसेज अवां जा प्रोग्राम में शामिल करणु खपनि हाणे काफ़ी देरि थी वई आहे ऐं काफ़ी माण्हू मूंखे चवंदा आहिनि साईं मैसेज नथा पढ़ो पढ़ंदासीं हाज़ुर जानी तव्हांजा मैसेज न पढ़बा ॿियो कंहिंजा पढ़बा सो अज़ान अली बुरफ़त आहे थैंक यू वेरी मच अदा अज़ान भली कार सां चऊं वठूं कॉल पहिरियां अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मुक़द्दस कहिड़ा हाल आहिनि अल्हम्दुलिल्लाह ठीक तव्हां ॿुधायो तव्हां कीअं बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां ॿुधायो अदी ख़ुशि आहियो चाक चङियूं भलियूं जी जी अल्हम्दुलिल्लाह ठीक कीअं पई ज़िंदगी गुज़रे तमामु प्यारी तमामु प्यारी छो पई गुज़रे बस प्यारी आहे त प्यारी आहे माशाल्लाह माशाल्लाह ऐं हक़ीक़त आहे माण्हू केरु सम्झे त ज़िंदगी अलाह साईं जी तरफ़ां हिकु हसीन तोहफ़ो आहे तोहफ़ो आहे हा 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 त उनखे माण्हू मतिलबु इंजॉय करे न उन तोहफ़े खे संभाले रखे माण्हू हा हा असां ज़िंदगी खे संभालींदा न आहियूं ज़िंदगीअ खे बसि हादसनि में विझी छॾींदा आहियूं त पोइ ज़िंदगी ॾाढी ॾुखी थी वेंदी आहे प्यारी ॾुखी थींदी आहे इहो ॿुधो अथई ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारी इहो सोजरो जो ड्रामो ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा हा न हा चलो ॿियो ॿुधायो सभु ख़ैरु लॻो पिया अम्मी ठीकु आहे अम्मी अॼु ठीकु न हुई हेर अस्पताल खणाए आहियूं अलाह साईं ख़ैरु करे छा थियो जो खणाए वियसि उनखे इहो की मथे में सूर नथो छॾे पूरो महीनो थी वियो आहे डॉक्टर वग़ैरह हे हो पर कुझु बि सम्झ में नथी पए त छेला थो थिए कुझु सोचींदी हूंदी न अहिड़ी त मतिलबु समझ बि कोन्हे अल्हम्दुलिल्लाह बहितर आहे सभु कुझु घर में बि सही आहे जी चलो माशाल्लाह कुझु ॿुधायो भला पंहिंजे आवाज़ में अंदाज़ में हिकिड़ो शेर आहे और हिकिड़ो गानो बि आहे हिकिड़ो शेर बि आहे हिकिड़ो गानो बि आहे ॿुधाए शेर ॿुधायां थी मैंने बोला तकते हो क्या उसने बोला सूरत तुम्हारी वाह मैंने बोला चाहते हो क्या उसने बोला मोहब्बत तुम्हारी मैंने बोला पछताओगे उसने बोला ऐसा ही सही मैंने बोला मैं मेरिट हूँ उसने बोला सॉरी बाजी यो आखिर में यो तो मना बोर्ड आ रही शायर है वाह सी वाह ठीक है मुक़द्दस गानो बुधाए जी हाँ मैं ही क्यों इश्क जाहिर करूं तू भी कभी बोल दे लेके जान ही जाएगा मेरी कातिल हर तरह बहाना हुआ तुझ पे ही शुरू तुझ पे ही खत्म मेरे इश्क का अफसाना हुआ तू है शम्मा याद रख तू मैं भी हूँ परवाना ओ जालिमा दीदार तेरा लगने लगा जैसे मिलने दी छा कजे सो ख़ैर जी थैंक यू वेरी मच मुक़द्दस अवां शो में शामिल थिया अवां जो प्यार अवां जो मोहबतूं अवां जो ख़ुशियूं हिन प्रोग्राम में शामिल ऐं थैंक यू वेरी मच इम्तियाज़ अब्बासी साहब थैंक यू वेरी मच और आपके लिए हम यही कहेंगे कि क्या कहें आपके लिए आप तव्हांजे लाइ इहो चवंदासीं त माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बुए बहार जी सो आप एवरग्रीन हो और इम्तियाज़ अब्बासी साहब आपके लिए बहुत अच्छा सा गीत है आपके लिए हम प्ले करते हैं सो सभी इन ट्रैक खे एंजॉय कजो जी प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ है एंजॉय अख पिरी जी अड़ी जो निहारे तमारे अख पिरी जी अड़ी जो निहारे तमारे वार वडा कारा घाटा जो संवारे तमारे ओ वार वडा कारा घाटा जो संवारे तमारे
हथ पिरीअ जी अड़ी जो निहारे तमारे वार वॾा कारा घाटा जो संवारे तमारे ओ वार वॾा कारा घाटा जो संवारे तमारे चंड्रू हुस्न जी हुना खखरा तो घुरे रुको वेठो हुजे सामू झट थे न परे चंड्रू हुस्न जी हुना खखरा तो घुरे रुको वेठो हुजे सामू झट थे न परे हिकु सुणो वरी पाण खे सिंगारे तमारे सुनो वरी पाण खे सिंगारे तमारे वार वॾा कारा घाटा जो सवारे तमारे हो वार वॾा कारा घाटा जो सवारे तमारे सुनो यारो सचो प्यार मौला दिनो मुखे भगवारो आया खपे भला अञा छा मुखे सुनो यारो सचो प्यार मौला दिनो मुखे भगवारो आया खपे भला अञा छा मुखे सॾु करे पंहिंजे भर में वेहारे तमारे सॾु करे पंहिंजी भर में वेहारे तमारे वार वॾा कारा घाटा जो संवारे तमारे हो वार वॾा कारा घाटा जो संवारे तमारे लाइव विथ राजा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।